परेशान थियण जी ज़रूरत कहिड़ी आहे सिज भी मुझो नमाज भी मुझी अली तू भी मुझो परेशान थियण जी ज़रूरत कहिड़ी आहे ॿिए दफ़े टिनी जी खुलासी करे ॻाल्हि ॿुधाईंदो मैं फ़िलहाल अॻिते तो अला मुंहिंजे दिलि पर मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात आंगुर जो इशारो कयो छा कयो जवाब ॾे ॻाल्हि ॻाल्हि छा कयो इन आंगुर जे इशारे के खोलिया तवज्जो कर मुंहिंजा दोस्त अज़ीज़ सॾु टिनि क़िस्मनि जो कबो आहे घणनि क़िस्मनि जो सॾु टिनि क़िस्मनि जो कबो आहे आला दर्जे सां सॾु कबो आहे ओ मुंहिंजा साईं क़िबला हज़रत अल्लामा मौलाना फलाणा थोरो तशरीफ़ जे टोकरीअ खे खणी अचो इहो आला तरीक़े जो सॾु आहे भला उन खां घटि दर्जो सॾु कबो आहे ओ अदा मोहतरम थोरो ज़रा जल्दी अचो इहो वरी उन खां घटि अदब जो अंदाज़ आहे पर मां तोखां थो पुछां अंदाज़ो लगा सॾण जो इएं कंहिंखे सॾु कबो आहे ज़ुबान भी बंद हुजे अखियुनि जो इशारो भी बंद हुजे रुगी चीच जो इशारो ॾिजे कंहिंखे जो पंहिंजे ग़ुलाम खे सॾु न कंहिंखे सॾु कबो आहे इशारे सां ॻाल्हा कंहिंखे सॾु कबो आहे इशारे सां हिकड़ी चीच मुबारक शद आंगुर हिली रही आहे इशारो अची रहियो आहे सिज वापस थी रहियो आहे उन आंगुर जे इशारे जी ताक़त निहार हज़ारे मलाइक जेके सिज खे झलियो बीठा आहिनि मुंहिंजे मुस्तफ़ा इशारो ॾिनो सिज मोटियो मलाइक टंगिजी पिया पाण पोइ ते पहुचा मुझे करीम मुस्तफा जे एक आंगुर जे इशारे जी ताकत निहार हाने मुझे अली के हबीब फरमाए नमाज पढ़ मुझो दिलबर अली नमाज में सुका तवज्जो करे गाल बुध जा दिलबर अली नमाज पढ़ी रहयो आ पुछण वारे सिज का पुछो सिज दे खबर अज भला देर कई थे लहण में केडी मल थो लही आलमे ख्याल जे अंदर सिज का पुछो वयो सिज केडी मल थो लही अज लहण में देर कई थे सिज निहारे चवे थो हा यार पुछण वारा तुझो सवाल सच्चा सदाई दुनिया मुडे निहारी दिया त मां केडी मल थो लहा नबियन मुडे निहारियो मां केडी मल थो लहा वलियन निहारियो केडी मल थो लहा सहाबा निहारियो केडी मल थो लहा ताबईन निहारियो केडी मल थो लहा दुनिया हमेशा मुडे ॾिसंदी आहे मां केडी मल थो लहा अज मुखा न पुजो केडी मल थो लहा अज मां अली दे निहारे रहियो आहे त केडी मल नमाज थो पूरी करे इजाजत दे त मां लही वञा तवज्जो कर मुंहिंजा दोस्त सिज जवाब ॾेई रहियो आहे सदाई दुनिया मूं ॾे ॾिसंदी आहे अॼु मां अलीअ ॾे थो ॾिसां अॼु मां अलीअ ॾे थो ॾिसां इन करे मूंखां न पुछो त मां केॾी महिल थो लहां पुछणो अथव त दिलि पर शेरे ख़ुदा खां पुछो त केॾी महिल थो नमाज़ पूरी करे त मां वञी पंहिंजी जाइ वठां अञा ॻाल्हि इते मुकमिल कान थी आहे गाल अञा इते मुकमिल कान थी आहे पुछ मुंहिंजे दिलबर अलीअ खां तब केॾी महिल थो नमाज़ पूरी करे त मां लहां पर थोरो हाणे दिमाग़ खे जॻह ॾिजां ठिकाणे खे जॻह ॾिजां मूवी उहे भरिजे थी पई तवज्जो कजां सिज वियल मोटियो दुनिया तरुगी एतिरो ॾिठो त सिज वियल मोटो मौलवी साहब बि ॻाल्हि करे छॾी त सुहिणे अलीअ जे करे सिज मोटियो लेकिन सजण साईं जो ग़ुलाम तोखे खोले थो ॿुधाए इन जे पोइ राज़ खे बि निहार तवज्जो कर कहिड़ो राज़ आहे अल्लाह ताला रुगी सिज जे मोटण जे में हिकमतूं कहिड़ियूं उन में राज़ कहिड़ा सिज जे लहण वक़्तु इज़राइल खे हुकुम हुयो हेतिरनि हज़ारनि जो साहु कढियो अथई सिज बीठो आहे साहु रुकिजी पियो गाल समझ में कान आई तहांखे जो त मथी लेवल जी अल्लाह ताला हुकुम कयो इज़राइल के जीअं सिज लहे मगरिब जी अज़ान अचे फलाणन जो साहु कढणो अथई हा मुंहिंजा मौला सिज बीठो आहे लहे त इज़राइल साहु कढे मना अलीअ जी नमाज़ जारी आहे इज़राइल भी मजबूर आहे
मीकाइल के हुक्म लगो पयो जी सिज लहे हिन जगह ते रोज़ी पहुंचाइणी थी हा मुंहिंजा मौला हवा हलाइणी थी हा मुंहिंजा मौला तूफान हलाइण थी हा मुंहिंजा मौला हाणे सिज लहे त मीकाइल कम शुरू करे सिज तॾहिं लहे जॾहिं अली नमाज पूरी करे उहो ते इंतज़ार में जिब्राइल के हुक्म दियो तो के हिते पहुंचणो हा मुंहिंजा मौला सिज लहे हाणे सिज लहे त जिब्राइल कम करे सिज इंतजार पे तो करे त अली उथे तमाला यानी अली जे नमाज में न रुगी सिज मोटियो आ पर कायनात जो सॼो निज़ाम मुझे अली जे करे मुझे मुस्तफा मोटाए छॾियो या गाल नंढड़ी कान्हे का ये एतरी रुगी गाल कान्हे का त मुझे अली सुने मुझे दिल पर अली बस सिज मोटियो त नमाज पढ़ी रुगी नमाज न हुई पूरे कायनात जो निजाम सिज निहारे रहियो मुझे अली नमाज पढ़ी बस कई मुझे मुस्तफा पुछो अदाली नमाज थी वई हा मुझा आका सिज के इजाजत मिली त वञ पो सिज वियो सभिनी मलाइकर पंहिंजो कम कई याने अली जी नमाज जे करे महबूब मुस्तफा जे इशारे सां मुझे करीम रब के पंहिंजे प्रिय सां एतिरो प्यार आहे जो हबीब जेकॾहिं अर्श ॾे मुहड़ करी त कापो बदलाए छॾियां जे सिज ॾे चिंड जी आङुर खणी त सिज वराए छॾियां हे कंहिंजो प्यार आहे चओ रब जो प्यार पंहिंजे ॻाल्हि ॻाल्हि रब जो प्यार पंहिंजे महबूब सां प्यार आहे इन प्यार जे पुठियां राज़ कहिड़ा आहिनि यादि रखी छॾिजां हे तुंहिंजो वस कोन्हे हे मुंहिंजो वस कोन्हे को हे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जेके दुनिया में मथे फिरियल माण्हू थो ॾिसी इहो इन्हनि जो वस कोन्हे रब नथो चाहे रब चओ रब हाणे नंढड़ी हिकिड़ी ॻाल्हि सम्झाई पोइ वरी फ़क़ीर वारे टाइम सां वरी पोइ थो मोटा फ़क़ीर अंदाज़ पर हिकु ॿ ॻाल्हि ॾेई त ॿुधाई न सफ़ा सवलो तरीक़ो मुक़रर बि खोड़ वेठा हूंदा न साईं उहे बि त ॿुधनि दुनिया चवंदी आहे त मदीने वारो परे अल्लाह ताला क़ुरान करीम में मदीने वारे साईं के फरमायो लक़ब ॿुधायो सिराजम मुनीरा रोशन सिज रोशन चराग छा रोशन सिज रोशन चराग भला मुझा दोस्त अजीज जॾहिं बिनी लक़बन सां मुझे मुस्तफा के नवाज़णो हो अल्लाह ताला ईअं बि क़ुरान में चई सघे पियो मुझा दोस्त अजीज शम्स मुनीरा शम्स मना सिर्फ सिज रोशन सिज मुझा दोस्त अजीज अल्लाह ताला मिसबाह मुनीरा भी चई सके पियो रोशन चराग अल्लाह जे ज़ाती न चयो छो न चयो अगर खुदा चवे है शम्स मुनीरा रोशन सिज तरुगी ॾींहं जो हुजे हा रात जो वरी कहीं ॿिए खे अचणो पवे हा जे अल्लाह चवे है मिसबाह मुनीरा जेकर मुझो रब फरमाया त मुझो रोशन चराग मुस्तफा त चराग रुगी रात जो रोशनी कंदो आहे ॾींहं जो इंतजार करणो पवे रब तो फरमा मुझा महबूब जेको ॾींहं वारो सिज ॾींहं जो जेको रात वारो चिड़ी वा रात जो पर तो महबूब के मां रब तो चवां सिराजम मुनीरा जेको ॾींहं जो भी चमकंदो आहे त रात जो भी रोशन हूंदो आहे जेको ॾींहं जो भी रोशन रात जो भी ॾींहं जो भी रोशन रात जो भी पो पुछण वारो तो का पुछंदो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात कुरान करीम में महबूब मुस्तफा के सिराज मुनीरा सदियो रोशन सिज सदियो पो सिज त हेडो परे पो जे अकुल वारा हो त पो सिज के सॾु कयो मुस्तफा के जो सदियो था त पो सिज भी तहां जो सॾु ॿुधंदो सादड़ो माण्हू वेचारो बहराड़ीअ जो सोचींदो मैं ज़ाहिद गौर सां ॿुधजां मैं अली गोहर तूं भी गौर सां ॿुधजां गुलाम हुसैन तहां भी गौर चो त ही नुक्ता कम जा नुक्ता अथव हे आम महफिल में तव्हां खे न मिलंदा चवण वारो तव्हां खे चवंदो सिज हेतिरो परे आहे सॾु कीअं ॿुधंदो जे सिज सॾु न ॿुधंदो त मुस्तफा सॾु कीअं ॿुधंदो चईसो चरिया तोखे ख़बर ई कान्हे का त सिज परे नाहे पर सिज अलाए केतिरो वेझो हाणे मूंखां पुछो त कीअं सिज वेझो आहे भला तव्हां ॿुधायो सिज परे या वेझो आहे गालाए छो दादा वेझो आहे त करोड़े माइल परे आहे
करोड़े मैल परे आ तवजह कयो करोड़े मैल परे आ लेकिन परे कंहिंजे लाइ ऐं वेझो कंहिंजे लाइ अचो त ॿुधायां ओ लगी तुझी तार आजन खे दुनिया में ओहे दीवाना लगी तुझी तार आजन के दुनिया में ओहे दीवाना असहाबी पहले नंबर असहाबी पहले नंबर मुझे महबूब जाते मस्ताना लगी तुझी तार आजन के गाल बुध असमा तो के बुधाया वक्त महदूद आ 9 बजे सिस्टम के क्लोज करनो आ अत तो के बटे गालियो तकड़ में बुधाए वठा मता हसरत रह जी वने एडो प्रोग्राम कैम नयो गालियो को द बुधम उहे नयो गालियो बुध जो जिंदगी भर याद कंदो वती मुजो महबूब मुस्तफा चवण वारे चयो त सिज जो परे आ ओ चवण सा न थो अचे त महबूब मुस्तफा तवा वट किए थो अचे सिज तवा दे सिज जी रोशनी जे के लगंदी आ फकत उन के लगंदी आ महबूब मुस्तफा वट जे को विंदो आ फकत उन के फैज मिलंदो आ एडे मुडे निहार मोजा दोस्त हे हथ में खयो थम पत्थर गालाए छा खयो थम बुद्धो ही समझो हथ में खयो थम पत्थर इन पत्थर खां तो पुछा पत्थर दे खबर सिज परे आ या वेझो आ के खा पुछम कम वाली गाल तो क्या गौर कजो पत्थर हथ में खयम पत्थर का तो पूछा पत्थर दे खबर सिज परे आया वेझो आ पत्थर जवाब दिनो करोड़े मैल परे आ पत्थर छा जवाब दिनो करोड़े मैल परे आ कहीं जवाब दिनो चो पत्थर कहीं जवाब दिनो हाने दिल खोले वेजा पत्थर के चेमास कम जो नहीं परे थी तू मुझे यार रखे परे थो जवी तू भी परे पत्थर के परे करे परी खयम कह के चो दर्शनी के खयम छा के खयम दर्शनी के खयम दर्शनी का पूछम ओ दर्शनी दे खबर सिज काथे आ चवे थी तू तो चवी त काथे आ मां परे हां सिज मुंह में अंदर लगो प्यारो की दिहार त सही गाल समझ में आई आ न पत्थर खयो पत्थर चयो सिज परे आ भले मुडे निहार नजर कोन आयो दर्शनी खयम दर्शनी सिज किथे आ दर्शनी चो किथे वरी किथे आ मुंह में निहार लफ्ज दे गौर कजा ये न चई त मुझे भर में चेती मुंह में निहार मुडे अंदर निहार दर्शनी में जो दिठुम त सिज अंदर दर्शनी में आ दर्शनी गला दर्शनी में आ पत्थर में नाहे दर्शनीय में आहे हाने रब जो कुरान जी आयत पढ़ंदुम छो त दलील पहिरीं तोखे समझायम हाने अल्लाह जो कुरान तो ॿुधाए मुंहिंजे रब फरमायो अन नबियो औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम अल्लाह जी ज़ात फरमायो मुझो महबूब मुस्तफा ईमान वारन जे जानन खां भी वेझो आ मुझो महबूब मुस्तफा कह के ईमान वारन के पंहिंजे जानन खां भी अज दी ते तो असा के खबर कान पई आ जे जान हिन हथ में आ हथ के कट पो भी जेरो अगर जान मथे में आ मथो बटुकर थियो पो भी जेरो अगर जान पेट में आ पेट कट जियो पो भी जेरो अगर जान टंग में आ टंग कट जी वई पो भी जेरो जदे पंहिंजी जान के सुञाणे कोन सघिया हूं जेको पंहिंजी जान के न तो सुञाणे ओ मुझे मुस्तफा के कीअं सुञाणंदो महबूब मुस्तफा में ईमान वारन में पर कदे जदे पत्थर न बणजे जेस ताईं पत्थर आ तेस ताईं महबूब परे आ पर जदे आईनो बणजी पयो त महबूब दिल में
महबूब दिल में यानी दिल के पत्थर न बना, दिल के आईनो बना। जेडी मल दिल आईनो थी वींदो त लतीफ सरकार भी ताह करे चवंदो त के बेझड़ा भी दूर, के बेझड़ा भी दूर, के दूर पे औदास परी, के चढ़न नचते के विसरन नमूर, जिय में कुंडिया पूर तिय मूसी बना सपरी। लतीफ सरकार दुनिया के बुधा चर ओ दुनिया वारो लतीफ पत्थर ना है, लतीफ आईनो यार, लतीफ में यार लतीफ में इन करे त पाण फरमायो जा पसी पाण के ता ना है सुजूद, जा पसी पाण के ता ना है सुजूद। अरे बिन्याए ही वजूद तिहा पोए तकबीर चो, जा पसी पाण के ता ना है नमाज, जा पसी पाण के ता ना है नमाज। हे सबई बिन्याए साज तिहा पो तकबीर चो, तो अचो तब दिल खोले चो अरे लोगो तुम्हारा क्या, ओ मैं जानू मेरा खुदा जाने, ओ मैं जानू मेरा खुदा जाने। जर मांगो तो बेजर हूँ, सिर मांगो तो हाजिर है, मुख मोड़ू तो काफर हूँ, मुख मोड़ू तो काफर हूँ। अरे मैं जानू मेरा खुदा जाने, अरे मैं जानू मेरा खुदा जाने। चढ़ा मंसूर सूली पर जो वाकिफ था वही दिल पर, मोहब्बत जे मैदान में कुड़ी पो काहे, छड़ तू सांगो सिर जो लाहूती लाहे। इश्क नांगो आहे पर खबर खाधन खाऊं पवे, चढ़ा मंसूर सूली पर जो वाकिफ था वही दिल पर। अरे मुल्ला तू जनाजा पढ़, अरे मुल्ला तू जनाजा पढ़, मैं जानू मेरा खुदा जाने, अरे मैं जानू मेरा खुदा जाने। तुम ही दिल पर हो सरवर का, तुम ही हो प्यार हैदर का। पिलाओ जाम कौसर का, पिलाओ जाम कौसर का। अरे मैं जानू कौन चाहिए दिल सा, कौन चाहिए दिल सा। ओ पिलाओ जाम कौसर का, मैं जानू मेरा। भला हाणे सफ़ा सादी सिंधीअ में ॿुधाई, भला इहा ॻाल्हि सम्झी वे नी त पत्थर खे कहिड़ी ख़बर त सिज छा थींदो आहे। हिते को साइंस टीचर आहे बायोलॉजी जो, केमिस्ट्री जो, जेको होशियार जे नौजवान को हूंदो तॾहिं वञण ज़ाहिर कोन थींदो। थोरो ॻाल्हि ॿुधो, थोरो ॻाल्हि ॿुधो, ॻाल्हि ॿुधो, ॿुधायांव थो। हीरो ॿुधो अथव न, हीरो डायमंड हीरो ॿुधो अथव, छा मां ठहंदो आहे? ठोकियो न असुल छा है?
उनजी असुल हकीकत पत्थर, असुल हकीकत पत्थर आहे। हाणे मां अधे तव्हांखे जेका थ्योरी ॿुधाई उहा अलॻि मां तव्हांखे सफ़ा सादड़ी सिंधी में करे थो ॿुधायां। असुली पत्थर, पत्थर मां हीरो कीअं थींदो आहे गौर कर, पत्थर मां हीरो छा मां, पत्थर मां हीरो कीअं थींदो आहे। ख़ुदा जो निज़ाम सिज जा शुआ जबलनि ते त पवंदा आहिनि, पत्थरनि ते बि पवंदा आहिनि, पर उहो पत्थर, तर्जुमो थो ट्रांसलेशन थो कयां सादी सिंधीअ में, उहो पत्थर जंहिंमें सिज जो शुआ अंदर जज़ब थी वेंदो आहे, अंदर हलियो वेंदो आहे, जॾहिं सिज जो शुआ जंहिं पत्थर में अंदर हलियो वेंदो आहे, उन मां जॾहिं निकिरंदो आहे त उहो पत्थर मां वरी हीरो बणिजी वेंदो आहे। पोइ ईअं छो न चवां, जेसिताईं उमिरि इस्लाम ते नाहे तेसिताईं पत्थर बनियो पियो आहे। जॾहिं दरे मुस्तफ़ा ते ईंदो आहे, निगाह मुंहिंजे मुस्तफ़ा जी दिलि में अंदरि वेंदी आहे, पहिरीं काफ़िर हूंदो आहे, पोइ उमिरि फारूक आज़म बणिजी वेंदो आहे। यानी मुझे मदीने वारे घोट जी निगाह दे निहार, दुनिया जी साइंस अज थी बुधाए कामिल वलियन जे निगाह दे निहार, इंदो आ त चोरा, इंदो आ त चोरा, काडे इंदो आ अब्दुल कादिर जीलानी जे हुजरे मां चोरी करने इंदो आ, दिसंदो आ त बाहर कपड़ा भला अब्दुल कादिर जीलानी के वक्त जे गवर्नर वट एड़ो वेस कोने को जेड़ो वेस अब्दुल कादिर जीलानी घोट जो आ। दिल में ख्याल कंदो आ इते माल हुंदो जरूर मिलंदो, जेडी वाला रात जो वने हथ हणे त तस्बीह, हथ हणे त प्यालो, दिल में ख्याल कई ही केड़ो बादशाह कपड़ा थो पाए जो गवर्नर वट कोनन के अदर दहाल जो हुआ, हथ तो हणा त प्यालो, हथ तो हणा त तस्बीह, अन्या दिल में ख्याल मस थो करे। दिल पर अब्दुल कादिर जीलानी घोट के करड़ी थो करे। चोर ॾिठो तो अड़जीयुसि, हेॾो खे करड़ी थी आ, ॿाहिरों माण्हू आयो आ, किबला अब्बा जी कया किबला फलाणो अब्दाल गुज़ारे वयो आ, आए है फलाणो अब्दाल गुज़ारे वयो आ, आयो आ त कारो पत्थर आ, आयो आ त गुनहगार आ, आयो आ त सियाकार आ, आयो आ त खतादार आ, पत्थर जो पत्थर आयो आ, लेकिन आयो किथे आ जो सिज जे आयो आ, सिज जे ॿाहिरों घुमी रहियो आ, उहो रोशन सिज मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा जे रहमत वारो बरकत वारो अब्दुल कादिर जीलानी घोट उन जे निगाह में आयो आ। सुने अब्दुल कादिर जीलानी जॾहिं ॿुधो त हुन अब्दाल जी घुर कई आ, चोर ॾिठो अड़जी वयसि, ॿी जगह लिकण जी कान्हे, लुख में लिकी अंदर वेही रहियो, ॿी जगह कान्हे। वाह अब्दुल कादिर जीलानी नुख में लिकियल चोर जे मथां उहा जो निगाह कया, जिया सिज जो किरणो जबल जे पत्थर के चीरे अंदर वेंदो आ त ओहो मोती हीरो बणजी वेंदो आ। आयो हो त चोर हुयो, अज अब्दुल कादिर जीलानी जी निगाह कल्ब ते पहुती, उते जो ते वक्त जो वली बणजी वयो आ। निगाहे वली में ये तस्वीर देखी, बदलती हजारों की तकदीर देखी। ओ मुझा दोस्त अजीज औलिया अल्लाह जे दरबारन ते वींदा हो, ॾींहं बटड़े बचा हन 26 27 ते मुझे सुन हज़रत पीर मिठा से रहमतुल्लाह ताला अलैह जो राधन स्टेशन ते मुझा दोस्त अजीज सालिया नूर मुबारक केर चो पीर मिठा, ओहो पीर मिठा जेको कंदरो हेठ करे रुगी हीअं कंदो आ, जेते निगाह पवंदी आ ख़ुदा जे ज़िक्र जूं ज़रबूं लॻाईंदो आ। इहो जेको तव्हांखे मिसाल सादरी सिंधीअ में ॿुधायमि, माशाअल्लाह हिन नौजवान खे अल्लाह ताला सलामत रखे, उन मुंहिंजो साथ ॾिनो, अल्लाह ताला हुन जे इल्म खे अञा बरकत वारो करे, इज़ाफ़े वारो। यानी मुझे मदीने वारे घोट जी निगाह दे निहार, दुनिया जी साइंस अज थी बुधाए कामिल वलियन जे निगाह दे निहार, इंदो आ त चोरा, इंदो आ त चोरा, काडे इंदो आ अब्दुल कादिर जीलानी जे हुजरे मां चोरी करने इंदो आ, दिसंदो आ त बाहर कपड़ा भला अब्दुल कादिर जीलानी के वक्त जे गवर्नर वट एड़ो वेस कोने को जेड़ो वेस अब्दुल कादिर जीलानी घोट जो आ। दिल में ख्याल कंदो आ इते
माल हूंदो ज़रूर मिलंदो जेॾी महिल राति जो वञे हथ हणे त तस्बीह हथ हणे त प्यालो दिल में ख़्याल कयईं ही कहिड़ो बादशाह कपड़ा थो पाए जो गवर्नर वटि कोन्हनि के अदर त हाल जो हुआ हथ तो हणा त प्यालो हथ तो हणा त तस्बीह अञा दिल में ख़्याल मस थो करे दिल पर अब्दुल कादिर जीलानी घोट खे करड़ी थो करे